मुख्तसर टेम जे ला हाज़िरी मां अवां जे साम्हूं कुरान करीम मां जेके प्यारा अल्फाज पढ़िया उन्हनि में अल्लाह ताला छा फरमायो सब खां पहिरियां उन आयत जो तर्जुमो माना अवां जे खिदमत में पेश करे विच में बटड़ी गालियूं अर्ज करे इंशाअल्लाह ताला इजाजत वठबी। अल्लाह से फरमायो तो मन युतिइल्लाह वर रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाई वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। फरमाई जेके माण्हू अल्लाह ऐं रसूल जी इताअत कंदा आहिनि। इताअत जी माना छा आहे? चवण मञण। हाणे माना के थींदी अल्लाह तो चवे जेके अल्लाह जो रसूल जो चयो मञींदा आहिनि इन चए मञण जे करे मां रब उन्हनि खे जेके दर्जा ॾींदुसि कहिड़ा फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम चयो मञींदड़ उन्हनि माण्हुनि सां गॾु हूंदा जन ते अल्लाह इनाम कयो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ज़माने में ॾिसो त हर माण्हू इहो थो चाहे त बाबा मां के वॾेरे सां एमपीए सां सरदार साहब सां गॾु हुजां। उन जो फ़ाइदो कहिड़ो पवंदो? माण्हू चवंदासीं वाह वॾी लेथसि वॾी इज़त सरदारनि सां पियो घुमे अमीरनि सां पियो घुमे एमपीए सां पियो घुमे एमएनए सां पियो घुमे। अल्लाह सही हिन आयत में फरमायो त जेके मुंहिंजो चयो मञींदा आहिनि न पोइ मां उन्हनि खे नबीअनि सां गॾु सिद्दीक़नि सां गॾु शहीदनि सां गॾु वलीअनि सां गॾु हिते बि उन्हनि जूं महिरबानियूं ऐं क़यामत जे ॾियारे जन्नत में बि हिननि जा दीदार हिननि जी सोबत उन्हनि माण्हुनि खे ॾींदुसि जेके हिननि जो चयो मञींदा। सुभान अल्लाह। हाणे असल में इहा आयत जेका मूं पढ़ी आहे न इहा मदीने शरीफ में लथी हुई। दुआ कयो अल्लाह तव्हां असांजी क़िस्मत मदीने करे मां तव्हांखे दुआ कयां तव्हां मूंखे कयो। ईअं न आहे त को अमीर माण्हू असां त कई माण्हू ॾिठा आहिनि जेके करोड़पति खरबपति आहिनि मदीने नथा वञी सघनि। कई त वीचारा मिस्कीन चिच गरीब अल्लाह से उन्हनि खे मदीने पियो घुराए। पर हिकिड़ी गुज़ारिश आहे छा आहे त हाणे मोबाइल जो दौर आहे असांजा काफ़ी माण्हू मदीने वञनि था उहे मदीने में वञी करे नबी साईं खे पुछी जो बीठा आहिनि फोटो पिया कढनि। ईअं न हुजणु खपे माण्हू मदीने वञे त अदब सां प्यार सां। मदीने शरीफ में आयत लथी नबी साईं हिकिड़ो दफ़ो पंहिंजे साहबनि में आया। नबी साईं जो हिकिड़ो साहबी हो जंहिंजो नालो हो सोबान। ॾाढो जवान हो हटो कटो ॾाढो सखो। हिकिड़े दफ़े मदीने जा साईं जो आया पाण करीम ने ॾिठो त इहो सोबान वीचारो किरी वियो आहे फिको थी वियो आहे चेहरे में उहा रौनक कान रही अथसि। मदीने जे साईं उनखे असर कयो पर मैं हेॾे हेॾे जी क़िबला साईं अब दे हाल वार तुम भला किरी वियो ही तबियत सही का सही छा तेजी तबियत सही है बीमार आई नहीं बीमार न है वो तू भला किरी वियो ही केड़ो वजह आहे। अर्ज कई दिलबर हिकड़े फिक्र मुखे गारे छडियो आ। साईं फरमाया ॿुधा भला तोखे कहिड़ो फिक्र आहे? चईसीं फिक्र इहो आहे त हिते त तव्हांजा दीदार विया कयो। सुबुह जो फजर ते अचूं दीदार वरी ज़ुहर ते अचूं दीदार वरी असर ते अचूं दीदार वरी मगरिब ते अचूं दीदार वरी इशा ते अचूं दीदार। सोना हिकिड़ी सोच मूंखे ॾाढो मारियो आहे। मां सोचां पियो त जॾहिं असीं दुनिया तां हलिया वेंदासीं क़यामत जो ॾींहुं थींदो अवी नबी साईं त वॾे मंज़िल ऐं मक़ाम ते हूंदो असांखे त अहिड़ी मंज़िल मिलंदी कान उते अलाए तव्हांजो दीदार थींदो अलाए कोन थींदो। नबी से चुप कई जॾहिं मुस्तफ़ा चुप कई
मथा अल्लाह ताला कुरान नाज़िल कयो फरमाई व मन युतिइल्लाह वर रसूल व उलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइक रफीका। कुरान ते तो कुछ तो सुभान अल्लाह जो ये लगे वादाई दादिया तो जो सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो जेको माण्हू अल्लाह जो चयो मञे रसूल जो चयो मञे उनखे इहा तड़प जीअं हुनखे तड़प हुई त क़यामत जे ॾींहुं अलाए नबी साईं जी ज़ियारत थींदी अलाए कान। अल्लाह ताला फरमायो मां रब ऐलान थो कयां त इन हिकिड़े खे न जेके बि माण्हू अल्लाह रसूल जो चयो मञींदा इताअत कंदा जॾहिं दुनिया तां लाॾाणो करे वेंदा कोई नबीअनि सां गॾु हूंदा सिद्दीक़नि सां गॾु हूंदा शहीदनि सां गॾु हूंदा सालिहनि सां गॾु हूंदा ऐं ॾाढा भला साथी कंहिंखे मिलंदा जेके अल्लाह ऐं रसूल जे चए खे मञण वारा हूंदा ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायां न वली जेके बि वली आहिनि न कलमदर त असांजी सिंध में मशहूर कलमदर हिताई साईं सखी जाम दातार वॾा असांजी सिंध में वली आहिनि इहे सभई अल्लाह जे चए खे मञण वारा शरीयत ते हलण वारा खुदा जे महबूब जे फरमान खे वली कीअं थींदो कीअं वली बणजंदो आहे ज़रूर को न को त तरीक़ो उन वटि हूंदो। अचो त मां तव्हांखे मदीने जे साईं जी हदीस ॿुधायां मुंहिंजा महबूब था फरमाइनि खुदा थो चवे ला यज़ालु अब्दी यतक़र्रबु इलैया बिन्नवाफिल हत्ता अहबब्तुहु फइज़ा अहबब्तुहु كنت سمعه الذي يسمع به وبصره الذي يبصر به ويده التي يبطش بها ورجله التي يمشي بها او كما قال النبي صلى الله عليه وسلم हेॾे तवजो कजो मदीने जा साईं था चवनि खुदा थो चवे हमेशा मुंहिंजो बंदो मुंहिंजे तरफ़ मुंहिंजो कुर्ब नफ़ली इबादत जे ज़रिए हासिल कंदो आहे। 5 वक्त नमाज़ त फर्ज़ आहे रमज़ान जा 30 रोज़ा फर्ज़ आहिनि 52 तोला चांदीअ जेतिरी मिल्कियत अथसि कर्ज़ खां आजो आहे घर जे ख़र्च खां वधीक पैसा आहिनि 40 पती ज़कात वाजिब आहे अमीर आहे त उन ते ज़िंदगीअ में हिकिड़ो भेरो हज करणु लाज़िम आहे पर इहे फर्ज़ शयूं आहिनि मदीने जो साईं थो चवे रब थो चवे इन फर्ज़नि खां अलावा नफ़ली नमाज़ूं पढ़ंदो नफ़ली रोज़ा रखंदो नफ़ली ख़ैरातूं ॾींदो नफ़ली हज कंदो क़ुरान जी तिलावत कंदो पोइ रब थो चवे ओ वली एतिरो तव्हांजे क़रीब बणिजी वेंदो आहे जो मां रब उन वलीअ खे पंहिंजो महबूब बनाईंदो आहियां उन सां प्यार कंदो आहियां ओ मुंहिंजा रब को वलीअ सां तूं प्यार करे छा उनखे मक़ाम ॾींदो ही अल्लाह ताला फरमायो पोइ मां वलीअ जा कन थींदो आहियां जंहिंसां वलीअ ॿुधंदो आहे हथ थींदो आहियां जंहिंसां वलीअ पकड़ींदो आहे पेर थींदो आहियां जंहिंसां वलीअ हलंदो आहे अखियूं थींदो आहियां जंहिंसां वलीअ ॾिसंदो आहे हाणे रब अखियूं कीअं थींदो रब पेर कीअं थींदो रब कन कीअं थींदो रब हथ कीअं थींदो वॾा वॾा
आलिम था लिखन त वली जे अखिन में अहरात पावर पैदा थींदा जो वली वेठो त बगदाद में हूंदो मुरीद हिते संग करे बगदाद वारो पंहिंजे मुरीदन खे बगदाद मां ॾिसंदो आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। हाणे चओ अरे बाबा तव्हां वरी वलीअ खे सॾ था कयो उनखे चओ मदीने जे साईं जी हदीस नबी से तुझे वलीअ जूं माखियूं थींदो हर तुझे जे जरा वलीअ जो रब के थींदो वॾनि वॾनि आलम लिखल अखियुनि में अहिड़ा वलीअ खे पावर हूंदो अॼु बि बगदाद वारो साईं पंहिंजे मुरीदनि खे ॾिसे थो पर शर्त इहो आहे त वली हुजे। हिकिड़े दफ़े बादशाह पीर साईं वुज़ू पियो करे वुज़ू कंदे कंदे ओचितो ही पंहिंजी जुती मुबारक लाथो ये जुती लाए स्पीड में थियो तेज जुती वई उते जेके मुरीद बीठा उन्हनि मां कंहिंखे जुरत नथी जो दस्तगीर खां पुछी जलाल में जो हुया पाण हवेली ते हलिया विया कुछ ॾींहं गुज़रिया हिकिड़ो मर्द हिकिड़ी माई जुती खयो पिया अचनि उहा हिननि ख़लीफ़नि ॾिठो अचे चरिया इहा त असांजे मुर्शिद जी जुती आहे तव्हां वटि कीअं आई हुननि चयो जे भाउ तव्हां जो मुर्शिद आहे त असांजो बि त मुर्शिद आहे चओ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे तव्हां जो मुर्शिद आहे त असांजो बि मुर्शिद आहे तव्हां वटि जुती कीअं आई उन मर्द चयो हीअ मुंहिंजी ज़ाल आहे हिकिड़े ॻोठ खां ॿिए ॻोठ ॾे पे वई रस्ते में वेंदे वेंदे हिकिड़ो लोफर छोरो बुराईअ जे इरादे सां इन माईअ जे पोयां लॻो हीअ शरीफ़ माई कॾहिं बुराईअ जे वेझो वई कान हुई दिल में सोची इज्जत वारी माई आहियां हाणे मुंहिंजी इज्जत त हली वेंदी सघो अकेली आहियां पर पोइ सोच आयसि रोई जे त पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खवंद जा खलील हसनी ही आहिया बाहर बील वसील ताता मुझे दिल के दिला सा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह मुल्क वजे तो कुछ मीरा शाह मदद कर ई बिटाई तो जवे हाने जे नवा नवा मुल्ला लिख बादशाह पीर के रस रखियो तो जितो जेड़ा किरोड़ी अचन असी अवस्था मुखे बुधायो बिटाई सही वधी गया मुल्ला वधी गन चले छो ना बिटाई वधी गन फरमाए तो मीरा शाह मदद कर ता सुनी ताती सही आही अब लतीफ जो हसनी तू हादी बादशाह बगदादी कर कमार मुरीद दे मुझी नौजवान साल रोई नहीं हाणे दीवार काने सोन पंज मुर्शिद दस्तगीर के सद कया सद जो कई एकड़ी जुती आई मथे में सरप थी वस मुझी माई जुती सुन्यासी या जुती बेके जी नाहे जुती आ त बगदाद वारे मुर्शिद जी अज जुती खणी आई आहियां आई मिठाई भी दरगाह ते खणी आई यो उन अखियों में पावर जो वली परे हुजे तब पंहिंजे मुरीद खे ॾिसंदो वली परे हुजे तब पंहिंजे मुरीद जे आवाज़ खे ॿुधंदो उहो दस्तगीर बादशाह पीर जेके सिर्फ मुकीम डाहिरी ॻाढ़े पीर वारा साईं मौलाना अब्दुल
नादर जे गोठ वारन सॼी दुनिया तहां नोट कयो वो पीर पाकिस्तान ताई वो पीर इंडिया ताई वो पीर बांग्लादेश ताई वो पीर लंदन ताई वो पीर अमेरिका ताई अरे दुनिया के सभी मुल्कन में पाकिस्तान छा इंडिया छा बांग्लादेश छा अफगानिस्तान छा अरे कायनात जे ज़र्रे ज़र्रे में मां त इए चवां जिते खुदा जी खुदाई आहे उते वीदे उते दस्तगीर बादशाह पीर जी मुरीदी गुलामी आहे दादे जो भेज दस्तगीर नडला बार मुलल वट खणीदा सही साईं खत्म दी और के खत्म दिया बादशाह पीर नडले बार के बियो के पीर जो एतरो नालो याद रहंदो उमाल कर सिंध हिरद अरब अजम सुभान अल्लाह गौस जो थमनिन कदम साई मां बे उन ये जो गुलाम सुभान अल्लाह आयो त ॾाढा वॾा माण्हू पर ख़ुदा करे को ज़ुबान खुली व मूंसां पढ़ायो सिंध हिरद अरब अजम गौस जो थमनिन कदम साई मां बे उन ये जो गुलाम मां बे उन ये जो गुलाम मां बे उन ये जो गुलाम सरदार वली जो दस्तगीर पीरे पीरा मीरे मीरा सभिन जो अमीर रखंदो असां जो धर्म थींदो असां ते बिगरम साईं मां बे उन्हीअ जो गुलाम मुरीदन ते करम आ वॾो नथो ॾिसे सभु वाजड़ो सुभान अल्लाह एकड़ा पीर हुंदा जे अमीर मुरीद हुंदो बाकुड़न दा गरीब हुंदो तो परे करी सी पाण के विचो परे करी पर बादशाह पीर हो थव गरीब जे अमीर जे सब बराबर मुरीदन ते करम आ वॾो नथो ॾिसे सब वाजड़ो ओ छोल जवब फुलम फुलम हिकड़ो आहे गौसे आज़म साईं मां बे उन्हीअ जो गुलाम आवाम पढ़ायो बरोज की ना सिंधिया जो मां बे उन्हीअ जो गुलाम मां बे उन्हीअ जो गुलाम सिंध हिरद अरब अजम आदाहरी उबैदुल्लाह अर्ज़दार उन साथी दो हिते हुते मददगार संदुस मां संदुल हरम मौला ए बाग़िरम साईं मां बे उन्हीअ जो गुलाम सुभान अल्लाह सुभान अल्लाह सैयद हिकिड़ो पंजाब में उन सैयद ते हिकिड़ी सिखियाणी माई हुई जीलानी जो बचड़ो सैयद हो हिकिड़ी सिखियाणी माई के पेट जो थियो सैयद जे मथा इल्जाम हई सैयद जे मामे वॾे आलम वटि आया साईं तहाजे भाणे जे त ज़ुल्म कयो असांजी नौजवान न्याणी पेट सां थी पई आ पाण चयो बाबा ठीकु आहे मां पंहिंजे भाणे जे खे घुरायां थो भाणे जे खे घुरायो अबा हेॾे जी सही ये माई तुझे मथा बीह वई आहे जॾहिं इहो ॿार मूंखे साईं मां थियो आहे साईं जो सही क़िबला मां आलिम माण्हू आहियां दीन जो हाफ़िज़ आहियां इन मूं ते इल्ज़ाम आयो जी पुटाणी माई बीठी आहे तुझे मथा सिख वॾा वॾा चिराग सरदार ओए पिया चवनि साईं ईअं कीअं ख़बर पई इन सैयद खे चओ जे सचो आहे सुबुह जो टेम थींदो असीं बाह पारींदासीं सैयद अंदर बाह में घिरे बस हाणे ॻाल्हि ज़ाहिर
सच्चो हूंदो त बची वेंदो कूड़ो हूंदो त सड़ी वेंदो सैयद चयो मां सच्चो आहियां सुबुह जो टाइम थींदो मां पाह में किरण जे लाइ तयार आहियां रात जो टाइम इंसान औरत जो इल्जाम खराब रोई रोई रात जो सुतो ख्वाब में निहारे बगदाद वारो जीलानी सैयद अब्दुल कादिर मथा बीठो ये पियो ओ सैयद ओ मुंहिंजा बचड़ा जी मुंहिंजा बाबा छाला पियो थो रोई साईं कीअं न रोआ इन माई मूंखे इल्ज़ाम हयो बाबा पोइ सुबुह फ़ैसिलो थींदो साईं फ़ैसिलो थींदो पर बाह में मूंखे विझंदा पाण दस्तगीर ख्वाब में फरमाइसि ओ सैयद तुंहिंजी जान सुबुह जो टाइम थींदो बाह में विझण हुननि जो कमु बाह खे थधो करण बगदाद वारे अब्दुल कादिर जीलानी जो कमु आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हाणे रात असांजे सिंधीअ में चवनि बच किलंदी कुॾंदी आहे किले आहे पर जेके दस्तगीर बादशाह पीर जी हिमायत मिले उनखे दुनिया जागंदी निंड मां उथियो रोई पंहिंजे मामे वटि आयो मामा रात बादशाह पीर मूंखे चयो तूं सुबुह जो वञा पाणी ॾिसंदासीं मामे चयो बाबा हाणे त भलाई सुबह जो टाइम थियो सैयद गुस्ल करे वुज़ू करे सुठा कपड़ा पाए पंचायत में आयो वॾा वॾा सिखाया सरदार पटका ॿधी करे कावड़ में अची करे वेठा वाह छोकिरी बि वठी आया पाह खे तयार पिया कर काठियूं तयार करे ये पट्टी हूंदी आहे पट्टीअ जे मथां सैयद खे ॾियण पिया वेह सैयद चयो मूंखे आख़िरी इजाज़त ॾियो बरक़ात नफ़ल पढ़ा भली पढ़ इजाज़त विच मैदान ते बरक़ात नफ़ल पढ़ी दुआ कई बाह जे मथां वठी आया पहिरियां तेल हारियूं तेल हारे तव्हांखे ख़बर आहे तेल लॻे पेट्रोल लॻे भड़का ॾेई वठंदी आहे पहिरियां तेल हारे तेली जो हण अल्लाह ताला जो क़ुरान थो चवे कुल्ला या नारु कूनी बरदम सलामन अला इब्राहीम जे हज़रत इब्राहीम ते पाह पाक बणजी वई ये सैयद जे वेझो बाह न अचे वरी पीली हण बाह न अचे वरी पीली हण बाह न अचे ओ सुख जेको सरदार हो चिड़ी पियो चए बाबा असली तेल न आहे असली तेल खणी अचो चए भला तूं असली तेल खणी पहिरियां घर वञी ज़मीन ते जो तीली हणे बाह वठी वई पर जॾहिं सैयद जे मथां जो तीली हणे बाह जो मगन नालो वठंदसि सभु क़दमनि ते अची किरिया ओ सैयद असांखे माफ़ी ॾे चए थो वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन सुभान अल्लाह माफ़ कयो बेटा ही सही जो मुखां पुछो त छा पियो चए फरमाए तू जवानी तू मचो बाता बराए मंजिल ई मिलती वो जवानी तू मचो भली जवानी तू मचो वो जवानी तू मचो बाता बराए साईं वो छा थींदो अगराई जो करे खता सो खाए पाद में पाए वयो कीने वारो की लगी वारे वा सैयद अब्दुल लतीफ तुझी जुबान फकीरी तो सिखारी फकीरी केड़िया जे भाई जोगी थिया फरमाए तो जे भाई जोगी थिया
करहाल फकीरी अदा जे विख विख मिलनी कारियूं तब चवंदो चज जी तो कावड़ पंजे कलब जी पणियवा गुर पीर सतो सामूसी तोखे लोलो लाजे सुभान अल्लाह डाडे द जोला आया थी दे डाडे जो सुभान अल्लाह सैयद के जो है और किबला माफी किबला माफी बाबा माफ नाराज किया बाबा माफ भली ये बाबा माफ जो है बला इतना के इन माई इल्जाम है इन माई के भी जुम बामी बाण फरमाना इनके माफ करे छो इनके माफ करे छो या मेहरबानी असल हुई तस्तीर बादशाह पीर जी संदुस मामू जे बेसा जी दरगाह जी हेडी इज्जत मां छा चंदा बादशाह पीर के सद की दरवाजे पे एकड़ो मजरूब दरवेश बुजुर्ग जेको कई साल घरा निकतो ही कोनो हर शे बंद कयो वेठो दरवाजे पे आयो अचे दरवाजो ठणकई फजल शाह ओ फजल शाह जी तो जो भाणी जो बची वई फजल शाह जो हाणे मो यारी कयूं या यारी कर पर मुखे कोन कराईंदे छा जी तोखे छो करायां त उन दरवेश पंहिंजा हथ ॾेखारियसि हथ सर ते पाह जा सेक लगा पिया जी फजल शाह ने निहार रात बगदाद वाले साईं मुखे चयो त मुझे सुबह जो बचड़े के बाह में विझंदा बाह में विझण हुनन जो कम्मा बाह के परे करण तुझो कमाई वसी छो न चऊं त दोस्त मूं त दामन वरतिया दस्तगीर जी अदा जेके दस्तगीर जा मुरीद आहिनि से पढ़ाई ॿिया भला चुप कयो दोस्त मूं त दामन वरतिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मोयो दीन मीर जी दोस्त वो त दामन वरतिया दस्तगीर लाहरी ताज मिया अथस साईं आमन पी रुतन पुलस जाए रज़ो रज़कीर जी दोस्त मुक़द्दम वरतिया दस्तगीर जी असांजी मोरे खां ॿार चोथों मिला हिते असीं वियासीं जलसो करण बुकियो आहे गुरु वीचारो दीदी मां हर महीने बादशाह पीर जी यारी कंदो आहियां वो एकड़े दफे मां हिकिड़ी दुकान ते सामान जी दुकान वारे खां खणा वो मूंखे हर महीने दॿो बीठो छा थो वठां मां चयो मां बादशाह पीर जी यारी कंदो आहियां मूंखे ये औलाद घणो ॾेई औलाद मूंखे न्याणी आहे पुट कोन्हे हुन वरी मूंखे तानू हणो यारियूं त ॾाढियूं थो गरीब पुट कोन था ॼमनि यारियूं छॾ त ॼमनि न मूंखे हुन चीज चयो कि मां दस्तगीर बादशाह पीर जो पको यारी करण वारो मुरीद घर आयुसि अखियुनि मां लुक लड़ी पिया निंड में संदुस्त साईं आया मूंखे चयूं घणा साल मुंहिंजी यारी कई अथई मां 12-13 साल थी विया चई मूं तोखे कॾहिं ज़ियारत कराई पंहिंजी मुंहिंजो साईं न एतिरियूं यारियूं मूंखे ख़बर हुई त मुंहिंजी यारी करी थो ज़ियारत कराई मई न सही पर पाण फरमायूं मां पंहिंजे मुरीदनि ते ताना कोन सहंदो आहियां सुभान अल्लाह तोखे हुन ताना आहिनि हाणे वञ हींअर उनखे चओ दस्तगीर तो चए त हिन साल मूंखे पुट ॼमंदो सुभान अल्लाह ऐं मुंहिंजी जीअं घर वारी बि डॉक्टर जो कोन थींदी औलाद ऐं हिन साल मां मदीने बि वेंदुसि पोइ निंड मां उथियुसि वरी मां चयो ग़रीब माण्हू दुकान वारो विढ़े न अमीर माण्हू मथां गारियूं ॾे मूंखे घटि वधि ॻाल्हाए वरी सुम्ही रहियुसि वरी ख़्वाब ॾिसां
साईं वरी प्यार चमन अदा तो के मुझो बन चईस न साईं विढ़े न मारन दे छोबड़ दी निथा को तको नहीं तो ते मुंह गौसे आजम दस्तगीर जो हथ मुबारक आहे ये तो मारो तो रोंदो आयुम दुकान वारे खेचम दुकान वारो पियोचने हल हल खबरा तू बडो गालियों तो करी ये तो सही पुत्र भी देखारी इन साल रब मुके पुत्र जी औलाद बिंदिया आई इन साल मां मदीने में उम्रों में करे आयो आया नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत जेब ओखी वेल जाते सारो यारी वारे पीर बेड़ो तारो पढ़ायो हाने ताके छजन वारो इंशाअल्लाह ताला लंगर इंशाअल्लाह वो मुंह कोन गयो मां जाम वारी तारी करे ठरी वई इंशाअल्लाह कोशिश या थदी वर कंदा सी सही सही वार थी ता गजी चो जेबे ओखी वेल जाते सारो यारी वारे पीर तेरो तारो अथखड़ी जो मोमिन जो दिल पर दस्तगीर वसा सुनन जो रहबरवा फिटखड़ी जे जोन के पुकारो यारी वारे पीर तेरो तारो अजीज दोस्तों गौसे आजम दस्तगीर बादशाह पीर जेरो को वली कोनी इंडिया में एक बुजुर्ग ख्वाजा अजमेरी जे 90 लख काफरन के कलम पढ़ायो सुभान अल्लाह पर जन बादशाह पीर जो मुझो कदम हर वलीयत या न वाह वाह इन अजमेर वारे बुजुर्ग सैयद जो जो कदम मुझे कंध ते न थई तो जो कदम मुझे अखिन ते मुझे मथे ते के जिस सोना सब प्या चवण त कदम आई कंध ते तू वरी अखिन ते मथे ते जी यार कदम जन कंध ते दो त मल्ला बेअदबी थी पई अखिन ते अचे त कदम जो दीदार कया कदम के कमी वठा उन दौर में एक बुजुर्ग होजे जी वडी मुरीदी हुई सनान नालो उन चयो त मुंह ते बादशाह पीर जो कदम कोने सब वली चवर कदे ने मने वासी तो जा गुलाम हो जे न मुते कोनी जा के जो बगदाद मा हलियो वियो फलस्तीन दुआ कयो हे फलस्तीन में वडो जुल्म पियो हली चओ आमीन अल्लाह से फलस्तीन जी मदद कर चओ आमीन जोर सा चओ आमीन लिल्लाह लिल्लाह बचड़ा मुसलमानन जा मारी पिया अजीज दोस्तों उन सलाम चयो त बसाने मां वन्या तो फलस्तीन रस्ते में वीदे वीदे हिकड़ी माई ते आशिक थी पियो बादशाह पीर के नमनी की मां को तो मन्या मां पाण वली हो माई हिकड़ी वरीस आशिक जो पियो तो ओए माई वारा हुआ ईसाई उन जे पी का रिश्तो घुरी रिश्तो दे जे बाबा जोड़ कोन ठंदो तही मुसलमान असी ईसाई बाकी हिकड़ी गाल आहे तोखे शराब पियणो पवंदो कुछ गालियों सुवर चारना पवंदई हेतरो वली हेतरा लखे मानू न जा मुरीद पर जॾहिं गौसे आज़म दस्तगीर साहब फिटाई ॿुधो जे मां शराब खणण ला तैयार आहियां मां शराब मुखणंदुमि सुवर बि चारींदुसि हिन अञा ए शराब वारा कम शुरू थी कया बगदाद वारो साईं बगदाद में ही फलस्तीन में अञा शराब हथ में खणण वारो बादशाह पीर तकरीर पे कई उन सनआन जो मुरीद बादशाह पीर जे तकरीर में वेठो हो पाण फरमायूं हीयर कुछ मानू जो मुर्शिद गुमराह थियण वारो
उन जो मुरीद समझी वियो त यार गाल दस जे मुर्शिद जी थो करे टक्कर में पपो पैर वनी वरते जैसे आहे त मुझो मुर्शिद न भला गुनाहगारा केड़ो बाहे तोखे न मनी उन जी गलती आ ओ पाछा पीर तो सैयद सखी है माफी दीस सैयद सखी होंदा है फरमायो ठीक है ये हथ में गिलास खयो उलो गिलास हथ में खयो शराब पियो खणी पाण ये गिलास हथ में खणी ये झंडा खणी ये झंडा जो खणियो किथे बगदाद किथे उन जे मुंह के ये झंडा लगा होश आयुस समझी वियो जे तो तौबा अस्तगफिरुल्लाह तौबा तौबा हथ मां शराब परे करे सुठो बगदाद आयो कदमन ते कियो ओ दस्तगीर हाणे मेहरबानी का कर पाण फरमायो विलायत मिलदी मु अब्दुल कादिर जीलानी जे दरता पर जे खस जी वने खस जंदी बाहे जे खस जी वने त मोट दी बेजे दरता न मोट दी तब बगदाद वाले जीलानी जान जी दरता मोट दी सुभान अल्लाह एरे दिल पर जुलियारी उठा के भली के ताकत नाई नडी यारी के बड़ा बड़ा कराची जा अमीर मानो चंदा और असि हर महीने यारी कमायो सुभान अल्लाह उलमा मालूम है रिस्क में के तंगी या बरकत काने से जेतरो पुजीस घणो न जेतरो पुजीस वो खटवड़ ना वठी कराए चली मिठड़ो भत करे छड़ी नगड़ी टेगड़ी रथे छड़ी आजी गुलाम भी चोनो आ यारी बारी जरत जी कया आने छड़ण वारो आता के मुके टकुड़ वजवा से बोली जमीर के ला खुश करे रिस्क में तन जे बरकत पया परहा पजूड़ा है लडहुणा आंदे थींदा सोन अमीर तालिब मां मुझो मुर्शिद तो दुश्मन जेके तो जानिए जा अब्दुल कादिर जीलानी जा ये न जोर से सुभान अल्लाह चो दुश्मन जेके तो जानिए जा अब्दुल कादिर जीलानी जा बिन दानत बियो किन मिलियो छा जेवर पातो जीरे सजीर तालिब मां मुर्शिद तो दुनिया जा रहबर तुम दस्तगीर असम खुदा जो क़यामत ताई फेज प्या वठबा पीर फकीर तालिब मुझो मुर्शिद तो व मय्युतिल्लाह बर रसूल जेके अल्लाह जो चयो मनीर ऐ रसूल जो मनीर व उला एक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हसन उलाइक रफ़ीक़ा चयो मनीदा उन्हनि ते इहा मेहरबानी भला जेको चयो न मनीर अल्लाह ताला कुरान में भी जगह ते फरमायो ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका व नहशुरुहु यौमल क़ियामति अअमा क़ाल रब्बि लिमा हशरतनी अअमा व क़द कुन्तु बसीरा क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा व कज़ालिकल यौम तुरसा अल्लाह करे कुरान ते सुभान अल्लाह चो जोर सां चो सुभान अल्लाह जेको जो मनीदा चयो उन्हनि ते आ मेहरबानी ऐं जेके मोह मोड़ींदा रब तो जेको जे ज़िक्र खां ज़िंदगी में तंगी थी वई सत तंग पैसो यो छो इन जे करे जो मुझे ज़िक्र खां मोह मोड़ी मुझे नमाज खां मुझे रोज़े खां मुझे ज़कात खां मुझे हज मुझे कुरान खां अल्लाह फरमा क़यामत जे ॾियारे इनखे अंधो करे उथारींदुसि जॾहिं उथंदो चयो ओ मौला मूंखे अंधो छो कयो थी मां त सॼो हुउसि मां त मुकीम ॻोठ वेंदोसि मां त शाहपुर वेंदोसि मां त मोरे वेंदोसि सॼो हुउसि अल्लाह से चयो कज़ालिक अततक आयातुना
तो वट मुझो निशानियों आयूं, मुझो कुरान आयो ही, मुझी नमाज आई हुई, मुझो फरमान आयो ही, तो मुझे निशानियों के मौको न मोड़ियो। हाँ बोला गलती आ अल्लाह जो गलती थी वे कदा तोखे होश करणो हो हाने हिते तोखे मां भी याद कोन कंदो साईं। हिते बेड़ा उन्हनि जा पार थींदा जेके मदीने जे मीर जे रस्ते शरीयत मुतहरा ते हलण वारा हुआ। अल्लाह ताला हिन आसमाने के आबाद फरमाए। वाह बस ऊपरी वाह खुदा वना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।